कुरान तो चवे माखों पो पुछा कर हो सैयद अव्वल इन कायदे को पुछा कर जेको हाफिज साहब नंढड़े मासूम ॿार खे पढ़ाईंदो आहे। साईं भला कायदे जी कहिड़ी तख़्तीअ खां पुछां? कायदे में भी तो 25 तख़्तियूं न, 25 तख़्तीअ खां पुछां फर्क को पुछा कर तो वो भी तो के मोहम्मद जो शान बुधाइंदो। भला बुधाए तो सयो कायदे जी पेरी तख्ती जा पेरा अखर अलिफ वा बाए ताए साए जीम वा। अलिफ तो चवे तो अल्लाह जो दिलबर नबी अची वयो। ता न गलाइंदो मां भी न गलाइंदो मां। अलिफ तो चवे तो अल्लाह जो दिलबर नबी अची वयो। बाथी चवे त बरकत भरियो नबी अची वयो। बाथी चवे त बेसहारन जो सहारो अची वयो। अल्लाह बादी चवे त मदीने ऐं मक्के खे सॼी दुनिया खे बरकत ॾियण वारो नबी अची वयो। ताथी चवे त ताजदारे मदीना मुस्तफा अची वयो। नंढड़ी साथी चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो नबी अची वयो। अॼु शाह साहब भी ठरी पयो थी। जीम दो चवे उहो नबी आयो जे गुनाहगार उम्मत जे लाइ हिन पंहिंजी उम्मत जे लाइ जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी अची वियो। हे तो वहाबी हे तो नबी साईं जो शान ही न पढ़दान। अचो तो मां ॿुधायां नबी साईं जो शान। जीम तो चवे त जन्नत जो ज़ामिन नबी अची वयो। हा कुरान जा अखर था ॻाल्हाइनि। हाथी चवे त हबीबे ख़ुदा नबी अची वयो वा। खाथी चवे खैरुल वरा वारो नबी अची वयो वा। दाल तो चवे दीदारे मुस्तफा नबी अची वयो वा। जेको मक्के में भी रोशन तो मदीने में भी रोशन जंहिंजे दीदार सां 1.25 लाख नबियन जी जमात तैयार थी। जेके नूर त आ पर बशर भी आ। जे नूर वा त कुरान जो नूर वा। जे बशर वा त आम इंसान जेड़ो बशर वा। खाइंदो भी आ पीअंदो भी आ शादी भी कई तई औलाद भी अथस पुट भी अथस न्याणियूं भी अथस 11 घर वारियूं अथस। हाँ साईं इंसान अल्लाह मां नथो चवां हिन खां पुछा कर कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम। 15 सिपारो बनी इसराइल खोले ॾिस जाए उस्ताद गुलाम से न कुरान अमा अन बशरुम मिसलुकुम वनी अमरोटीअ जो तर्जुमो ॾिस जाए। ॿेर वारे मुर्शिद जी माना ॾिस जाए। जे नथो मञे त पंहिंजे अहमद रज़ा ख़ान बरेलवीअ जी माना ॾिस जाए। अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम वनी ॾिस जाए जे कुरान में न लिखल हुजे त मुंहिंजी सज़ा गोली आ। रुगो इहो न हे त सिंधीअ में माना अचु मां तोखे पंहिंजे मदरसे जे कुतुब खाने जे 25,000 किताबनि मां वटि त कुरान जी सिंधीअ में माना पई आ। कुरान जी बिरोकीअ में माना पई आ। कुरान जी बलोचकीअ में माना पई आ। मां वटि त उहो भी कुरान आ जंहिंजी बेतन में माना आहे। जे 114 सूरतूं अथसि त हर बिस्मिल्लाह जी नई नई बेत में माना आहे। अचु अचु खानपुर शहर में जिले शिकारपुर में वेझो थी लारकाने का कंदकोट जी गाड़ीअ में चढ़ जाए। हाँ रुगो 110 रुपया किराओ थी। किराओ भी मां ॾींदो साए। कुतुब खानो खोले ॾेखारींदो माए। 7 कुरान बिरो की माना वारो बलोच की माना वारो पश्तो कुरान जी माना वारो फारसीअ में कुरान जी माना पई आ। अरबीअ में कुरान जी माना पई आ। 7 ॿोलियुनि जा कुरान तर्जुमे वारा ॾेखारींदो साए। अचु अचु उन में इहो लिखल आ कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम। मां भी तव्हां जहिड़ो इंसान आहियां। इहो मां नथो चवां मांखे अल्लाह थो चवे।
चो चो पंहिंजे लाइ त मां बि तव्हां जहिड़ो इंसान आ, पर फ़र्क़ु इहो आहे शादी तव्हां बि कई, शादी मां बि कई, औलाद तव्हांखे बि, औलाद मांखे बि, न्याणियूं तव्हांखे बि, न्याणियूं मांखे बि, मां बि इंसान, मां बि बाज़ार में घुमां, तव्हां बि बाज़ार में घुमो, मां बि गोश्त खावां, तव्हां बि गोश्त खाओ, मां नबीअ बकरीअ जो गोश्त खाधो, तव्हां बि बकरीअ जो गोश्त खाधो, मां कद्दू बि खाधो, मां खीर खे पसंदि कयो, मां कद्दू जी भाॼीअ खे पसंदि कयो, तव्हां बि इहे शयूं खाओ। फ़र्क़ु इहो आहे त मां सॼी इंसान ज़ात जो सरदार आहियां, तूं रुगो इंसान आहे पर मां इंसाननि जे नबियनि जो बि सरदार आहियां। बस फ़र्क़ु रुगो इहो आहे मां जेसी ताईं कदम जन्नत में न रखंदमि ॿियो को इंसान जन्नत में न वेंदो। फ़र्क़ु रुगो इहो आहे तूं बि अल्लाह जी इबादत कई, मां मोहम्मद नबीअ बि अल्लाह जी इबादत कई, तूं बि रोज़ो रखियो, मां नबीअ बि रोज़ो रखियो, तूं बि नमाज़ पढ़ी, मां नबीअ बि नमाज़ पढ़ी, तव्हां बि हज कयो, मां नबीअ बि हज कयो, तव्हां बि रोज़ा रखो, मां मोहम्मद बि रोज़ा रखंदो आहियां, तव्हां बि तरावियां पढ़ियो, मां नबीअ बि तरावियां पढ़ी। रमज़ान में त जिब्राइल खे मां क़ुरान जा 2 ख़तम ॿुधाया, जिब्राइल मूंखे क़ुरान ॿुधाईंदो हो, मां जिब्राइल खे क़ुरान ॿुधाईंदो, तॾहिं त अॼोका हाफ़िज़ हिक ॿिए खे क़ुरान ॿुधाए। नबीअ जी जंहिंजो ज़ात में मोहम्मद नालो हूंदो उहे उथी बीहंदा, हाँ मुख़्तलिफ़ ज़ातियुनि वारा, अरे तव्हां छो थी बीठा हो, अरे तूं छो थी बीठो आहे, साईं मुंहिंजो नालो बि त मोहम्मद आहे, मुंहिंजो नालो बि त मोहम्मद आहे, अरे तूं त फिलाणी ज़ात वारो मोहम्मद, जे मुंहिंजो बि मोहम्मद नालो अमड़ रखियो आहे। अल्लाह चवंदो मां उन मोहम्मद खे सॼां थो जंहिंजो नालो मां रब लिकाए रखियो हो, पहिरों के माउ पंहिंजे पुट ते न रखियो, मां उन मोहम्मद खे सॼां थो जंहिंजो हिकु सजदो अॼु मां अल्लाह जी ख़ालिकियत जो हक़ अदा करे छॾींदो। 7 ॾींहं 7 रातियूं अल्लाह जी तारीफ़ सजदे में कंदो। पोइ इरफ़ा रअसक या मोहम्मद, इरफ़ा रअसक या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सोना हाणे मथो मथे खण जेको मां रब खां घुरणो थी घुर। फरमाए पोइ मुंहिंजी दुआ सां अल्लाह सी मुंहिंजी उम्मत जा 70,000 जन्नत ही बग़ैर हिसाब किताब जे कढी जन्नत मोकिली। मां चवंदुमि अल्लाह अञा रहलन, अल्लाह अञा मुंहिंजी उम्मत वॾी आहे, अल्लाह मुंहिंजी उम्मत वॾी आहे, मां रोईंदुमि, मां उहे दुआऊं घुरंदुमि दुनिया वारो जेके मां नबीअ खे ख़बर ई न आहे। अल्लाह मूंखे उते उहे सीने में दुआऊं ॾींदो, उहे कलमा ॾींदो, वरी मुंहिंजी दुआ सां अल्लाह चवंदो हेॾे अचो, ओ 70,000 वारा हेॾे अचो। 70,000 जन्नती मोटी ईंदा। हाणे तव्हां हिकु हिकु सरदार आहियो, 70,000 तव्हां सभिनी जा अॻवान थियो, तव्हां हिक हिक जे पोयां वरी 70,000 जो ॿियो लश्कर बग़ैर हिसाब किताब जे मोहम्मद जी दुआ सां जन्नत में वञे। अल्लाह अकबर। साथी चवे त हिन उम्मत जो सवाब वधाइण वारो नबी अची वियो। ॻाल्हाए त मां पूरी कयां न तकीर ॻाल्हाए। हिन जीम थो चवे त जन्नत जी ज़मानत वारो नबी अची वियो। हाथी चवे त हबीबे ख़ुदा अची वियो। हाथी चवे खैरुल वरा वारो नबी अची वियो। दाल थो चवे दीदारे मुस्तफ़ा नबी अची वियो। ज़ाल थो चवे ज़ख़ीराए काइनात वारो नबी अची वियो। राती चवे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। नबी अची वियो। ॻाल्हाए तमाम बि ॻाल्हाए। अॼु तौहीद वारा ॻाल्हाए। अॼु बख़्शाइण जी रात आ, अॼु ख़त्म जी रात आ, अॼु कारी मुनीर खे मुबारक जी रात आ। रुगो मुनीर न पर मुनीर जे अबे अम्मा खे बि मुबारक जी रात आ। अल्लाह रुगो अबे अम्मा मुनीर जे अबे अम्मा खे न पर मां तो चा सॼी जमात खे मुबारक जी रात आ। रुगो सॼी जमात न पर मां तो चा सॼे महले वारनि खे मुबारक आ। सभिनी यारनि खे ख़त्म जी मुबारक आ। अल्लाह ज़ाल थो चवे, राथी चवे रहमतल लिल आलमीन नबी अची वियो। ज़ाती चवे त ज़मीन आसमान वारो नबी अची वियो।
ए कुरान जा अखर था ॻाल्हाइनि। 1 2 3 4 त न पढ़ाईंदा या तव्हांजी मस्जिद में 5 6 7 पढ़ाईंदा ये पढ़ाईंदा अलिफ बा ता सा अगे पढ़दा अलिफ बे ते से जीम तुवे जुवे एनो गेनो अगे कुराड़ी नहीं पढ़ाईंदियूं कुरान। हाणे त अल्लाह कुरान जा कारी पैदा कया। तव्हांजे शहर जो कारी मोहम्मद आलिम कंबर अल्लाह से हयाती में बरकत करेस। हाणे त कहीं मोहम्मद अली मदनी जो फैज़ ईअं त सिंध में पकड़ियो आहे। सिंध त छा पंजाब वारा भी चवंदा शिकारपुर वारो बख्त वारो मोहम्मद अली मदनी मिलियो अथव। शिकारपुर में जॾहिं अञा हाफ़िज़ न थियो हो जंहिं गाॾीअ ते चढ़े जंहिं जीप ते चढ़े हर को धिको ॾींदोसि अरे अंधा तोखे खीसे में पैसो कोन्हे वरी गाॾीअ ते चढ़े थो ईअं सटींदासीं। जॾहिं 7 8 9 साल मदीने वियो उते क़ुरान किरायत सां सिखी आयो। 17 रिवायतूं 7 अशर जो शेखुल अरब वल इजम इमाम मदनी थी आयो। ख़ुदा जी ज़ात जो कसम माण्हू सिकंदा त मुंहिंजी गाॾीअ में चढ़ो हो तो जे मुंहिंजी गाॾीअ में चढ़ हो तो जे मुंहिंजे 3D में चढ़ हो तो जे पेजारो में चढ़। रमज़ान में 3 ख़त्म थो कढी अचे हिकिड़ो ख़त्म सऊदी हिकिड़ो ख़त्म कराची टियों ख़त्म शिकारपुर। 3 रातुनि में सॼो क़ुरान थो पढ़े। कराचीअ में 5 रातुनि में हाणे बीमार आहे तंहिं करे 5 रातुनि में शबीनो पढ़ी सॼो क़ुरान पूरो थो करे अचे। ऐं वरी मां वटि त खानपुर शहर में इन कारी साहिब जो ख़त्म पियो आहे 10 केस्टनि में। हिकु केस्ट में 3 सिपारा पढ़िया अथई 10 टके जी यार 10 टके जी 10 टके जी 30 खीर विकणंदा हो न होशियार न आहिनि छा भुलो इन करे त अलाए खीर में पाणी विझंदा हो न 10 टके जी 30 त हिकु कलाक में 3 सिपारा 10 केस्टुनि में 30 सिपारा माना कारी मोहम्मद अलीअ जी ज़ुबान अॼु बि हक़ वारा आलिम देवबंदी सोमाणी जी नमाज़ पढ़ी क़ुरान शुरू कंदा 10 कलाकनि में सुबुह जी आज़ान सां सॼो ख़त्म कढी वेंदा। ज़ाद थो चवे त जन्नत जो ज़ामिन नबी अची वियो। राती चवे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नबी अची वियो। ज़ाती चवे ज़मीन आसमान जो नबी अची वियो। सीन थो चवे त सिराजम मुनीरा वारो नबी अची वियो। सिज चंड खां वधीक चमकंदड़ नबी अची वियो। शीन थो चवे त हिन गुनाहगार उम्मत जे लाइ शफ़ात करण वारो नबी अची वियो। चाचा कुरान जा अखर था ॻाल्हाइनि। साध थो चवे इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो रस्तो ॾेखारण वारो नबी अची वियो। साध थो चवे पीरन ऐं झंडन ऐं वलियनि जे दर ते झुकाइण न आयो अकेले अल्लाह जो रस्तो ॾेखारण आयो। साध थो चवे त मुर्शिदनि जी इज़त त कराए उहा इज़त रुगो अस्सलामु अलैकुम सां कराए। हा साईं पीरन वलियनि जी इज़त हिन सलाम सां कराए। साध थो चए उहो नबी आयो जंहिंजे कदमनि में जेकॾहिं सहाबी झुकंदा हुआ त साईं ईअं सीनो मथे करे चवंदा हा दुनिया वारो मां त उन जे दर ते झुकाइण आयो हे त ठरे ई नथो मुंहिंजे जेसी ताईं पेरे न पवंदो मुंहिंजी जुती न खणंदो मुंहिंजी मिटी न खाईंदो मां ख़ुशी न थींदो मां। अड़े अच त सयूं उन नबीअ जी ॻाल्हि थो कयां जंहिंजो क़ुरान जो अञा शान ई न पढ़ियो आहे अञा क़ुरान जे क़ाइदनि जे अखरनि जो शान थो ॿुधायां। साध थो चवे इहदिन सिरातल मुस्तक़ीम जो रस्तो ॾेखारण वारो आयो। अदा परियां नथा ॻाल्हायो थकिजी पिया हो। ज़ाद थो चवे त जन्नत जो ज़ामिन अची वियो। ओ ता तूं बि ॿुधाए कहिड़ो नबी आयो। ता थी चवे त ताहा जी सीरत वारो अची वियो। ताहा जी सीरत वारो अची वियो। ज़ा थी चवे ज़ुल्म जी ऊंदहि खे बस मां मुख़्तसिर थो कयां परेशान न थी। ज़ुल्म जी ऊंदहि खे दुनिया में ख़त्म करण वारो नबी अची वियो।
आइन शादो चवे आइन तो चवे त हिन उम्मत खे इबादत जो तरीक़ो सेखारण वारो नबी अची वियो सेखारे वियो त नमाज हीअं पढ़जांइ अबा हिन क़ुरान में लिखल आहे त ॿेपारी जी नमाज में 4 रकात टेपारी जी नमाज में 4 रकात सुन्नत गैर मोक़द वरी 4 फर्ज़ मगरिब जी नमाज में 3 रकात सुमानी जी नमाज में 4 रकात फर्ज़ ऐं 3 वित्र वरी 2 सुन्नत 2 नफ़िल वरी 2 नफ़िल अबा हिन में लिखल आहे त तरावीह जो 20 रकात लिखल आहे हिन में न आहे न अल्लाह तरे आइन मां चवंदो आहियां माण्हू तानो हणंदा आहिनि त इहे मुल्हनि अलाए काॾों 20 रकात शुरू कयूं अड़े क़ुरान जो अखर तो चवई आइन आइन नमाज जे लाइ 287 दफ़ा क़ुरान में चयो ते अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात पर नमाज जो तरीक़ो आइन तो चवे सिखणो थी त मुहम्मदी नमाज सिखजा असां मुहम्मदी नमाज पढ़ंदा असां मुहम्मदी नमाज वारियूं तरावियां पढ़ंदा आहियूं आइन खां पोइ गईन वा गईन तूं बि ॿुधाए गईन तो चवे त ग़ुलामनि जी ज़िंदगीअ में उन्हनि खे आज़ाद कराइण वारो नबी आयो ॻाल्हाए न सुभान अल्लाह करना अल्लाह मुजाहिद ॻाल्हाइनि जमियत जा जियाला ॻाल्हाइनि फाती चवे त फ़ख्रे तमन्ना वारो नबी अची वियो काफ़ तो चवे त हिन क़ुरान वारो नबी अची वियो काफ़ तो चवे त क़ुरान जे दीदार कराइण वारो नबी अची वियो काफ़ तो चवे उहो नबी आयो जंहिंखे 114 सूरतुनि वारो क़ुरान मिलियो 120 एमिन्स वारो क़ुरान मिलियो 540 रुकू वारो क़ुरान मिलियो 6660 आयतुनि वारो क़ुरान मिलियो काफ़ तो चवे उहो नबी मिलियो जंहिंजे अचण सां हिकिड़नि क़ुरान जी माना कई त उहे आलिम थिया हिकिड़नि क़ुरान जो तफ़सीर बयान कयो त उहे शेख तफ़सीर थिया हिकिड़नि क़ुरान खे सुहिणो पढ़ियो त उहे कारी थी विया हिकिड़नि क़ुरान खे सीने में जाइ ॾिनी त उहे हाफ़िज़ुल क़ुरान थी विया वरी हिकिड़नि क़ुरान जी माना सुर सां ॿुधाई त उहे मुबल्लिग ऐं ख़तीब थी विया वरी हिकिड़नि क़ुरान ते अमल बि करे ॾेखारियो त उहे वलीउल्लाह थी विया काफ़ तो चवे त क़ुरान वारो नबी अची वियो वा नंढो काफ़ तो चवे त काइनात वारो नबी अची वियो वा लाम तो चवे हे क़ुरान जा 29 अखर ॻाल्हाइनि था ABCDEF नथी ॻाल्हाए क़ुरान जा अखर था ॻाल्हाइनि लाम तो चवे लुत्फ़ इनायत वारो नबी अची वियो वा मीम तो चवे मरकज़ हिदायत वारो नबी अची वियो वा नून तो चवे माने कर नून तो चवे नूरानी जुल्फन वारो नबी अची वियो वा अल्लाह नून तो चवे नूरानी जुल्फन वारो नबी अची वियो वाह तू भी ॿुधाए वाह तो चवे ओ इन ॻोठ जा अज़ीम मुस्लमानो वजह तख़लीक़ काइनात वारो नबी अची वियो जंहिंजे लाइ रब चवंदो लौला कलमा ख़लक़तो अफ़लाक ओ मुंहिंजा सुहिणा नबी मां तोखे पैदा न कयां हा ज़मीन आसमान पैदा न कयां हा सिज चंड तारा पैदा न कयां हा मुंहिंजा सुहिणा मां तोखे पैदा न कयां हा जन्नत खे न सिंगारा हा तोखे पैदा न कयां हा आदम नबीअ खे नबूवत न ॾियां हा तोखे पैदा न कयां हा मूसा खे कलीमुल्लाह न बणाया हा अब ख्याल आहे न मारे मां तोखे पैदा न कयां हा इब्राहिम खे खलीलुल्लाह न बणाया हा सोना जे मोहम्मद तू न हुजे हा त मां इस्माइल खे ज़बीहुल्लाह कीअं कयां हा सोना तू न हुजे हा त यूसुफ खे हुस्न कीअं मिले हा सोना महबूब मोहम्मद तू न हुजे हा त मूसा कलीमुल्लाह कीअं थे हा सोना जे तू न हुजे हा त इस्माइल ज़बीहुल्लाह कीअं थे हा सोना तू न हुजे हा त दाऊद खलीफतुल्लाह कीअं थे हा सोना तू न हुजे हा त नूह नजीउल्लाह कीअं थे हा सोना तू न हुजे हा त मक्को मदीनो भी न हुजे हा सोना तू न हुजे हा त हिजरे असवद भी न हुजे हा सोना तू न हुजे हा त इस्माइल जी खुड़न मो ज़मज़म भी न निकिरे हा ओ सोना तू
तू न हुजे आ त काबतुल्लाही न हुजे आ सोना तू न हुजे आ त हिजरे असवदी न हुजे आ सोना तू न हुजे आ त मुंहिंजो कलाम क़ुरान ई न अचे आ सोना तू न हुजे आ त अल्लाह जो अर्श ई न हुजे आ सोना तू न हुजे आ त सत आसमान ई न हुजनि आ सोना तू न हुजे आ त मलाइका ई पैदा न कया हा सोना तू न हुजे आ त जिन ई न हुजनि आ सोना शैतान त पैदा कयमो पर शैतान तुंहिंजो शैतान अहिड़ो त ताबेदार थी वियो सॼी हयातीअ में सोना तोखे गुमराह जे लाइ वेझो ई न आयो एॾो त कंट्रोल कये जो मोहम्मद नबी तुंहिंजो शैतान बि हेठि थी वियो ओ सोना तूं त छा पर तुंहिंजे यारनि जे पाशन खां बि शैतान भॼी वेंदो हो तू त छा तुंहिंजे यार उमिरि जे घिटीअ मों अचे त शैतान ॿिए पासे ॾोहींदो हाँ उम्र को शैतान भी भजी वेंदा जॾहिं शैतान उम्र को भजे त पोइ उम्र के ॻाल्हाइण वारा कीअं वेझो ईंदा अल्लाह उन घिटीअ मों शैतान रड़ियूं करे बा उम्र जो पाशो ॾिसी शैतान को टिट निकिरी वेंदा हा अल्लाह अकबर उहो नबी मिलियो जंहिंजे लाइ काफ़ थो चवे त क़ुरान वारो मीम थो चवे मरकज़ हिदायत वारो अल्लाह थो चए लौला कलमा खलतो अफलाक सोना तू न हुजे आ त दुनिया जो कख पन्नु ई न हुजे हाथी चवे त हिदायत जे मरकज़ वारो अची वियो वाह थो चे वजह तख़लीक़ काइनात वारो अची वियो या थी चवे यसरब जो शहर जेको मुसीबत जो घर हो कोई वञण लाइ तयार न पखी वञनि न इंसान वञनि पर यसरब जे शहर में जॾहिं तुंहिंजा कदम लॻा त माण्हू मदीने लाइ सिकंदा रहिया माना यसरब जो नालो बदिलजी मदीनो थी वियो सोना तुंहिंजे अचण सां मदीने खे एॾो बरकत वारो कयम जेको हिकु नमाज़ पढ़ंदो त 50,000 नमाज़ लिखाईंदो मांसि सोना तूं मके में जाए तुंहिंजे करे जेको मके जी मस्जिदुल हराम में हिकु नमाज़ पढ़े त लख नमाज़ लिखाईंदो मांसि रमज़ान में हिकु जुमो पढ़े त 550 जुमा लिखाईंदो मांसि हिकु फर्ज़ पढ़े त 70 फर्ज़ लिखाईंदो मास हिकु नफुल पढ़े त फर्ज़ लिखाईंदो मास रमज़ान में इशराक पढ़े त हज ऐं उम्रे जो सवाब ॾींदो मास रमज़ान में चाश्त जो नफुल जेको 10 बजे खां वठी 12 बजे ताईं पढ़बो आहे इहो चाश्त जो नफुल पढ़े त एसी ताईं न मारींदो मास जेसी ताईं हिननि अखियुनि सां दुनिया में पंहिंजो जन्नत में घर न ॾेखारांस रमज़ान में रोज़ेदार ओ जेका सिजल थे जी नमाज़ खां पोइ 4 रकात शरकाता अवाबीन जा नफल थींदा आहिनि ये अवाबीन रोज़ पढ़ंदा त मां मरण महल दीदार पंहिंजो कराईंदो मान रमज़ान जे महीने में तहजुद पढ़ंदा त असा ऐं यबअसक रब्बुक मक़ाम महमूदा जाते सोना तू नफल पढ़ंदे ऐलान थींदो ऐनल मुसल्लीन काॾे विया तहजुद वारा अचो अचो मक़ाम महमूद में तहजुद वारो मुस्तफ़ा जे पोयों नमाज पढ़ो जिंदगी रही त अञा महबूब जो शान वरी क़ुरान मो रहला पोइ ॿुधाइबो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिहि वसल्लम तस्लीमन दाइमन अबदन अबदा अल्लाहुम्मा अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम अतूबु इलैहि अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अल्लाहुम्मा इहदिना सिरातल मुस्तक़ीम रब असांजे हथनि खे ख़ाली न मोटाए ए मुंहिंजा अल्लाह जेके जमायती आया आहिनि सभिनी जो अचणु क़बूल फरमाए ए अल्लाह तूं क़बूल न कंदे त ॿियो केरु क़बूल कंदो तुंहिंजे दर खां सवाइ ॿियो दर ई न आहे ओॾे वञूं अल्लाह मञूं था गुनाहगारूं कॾहिं अखियुनि खां गुनाह थी विया कॾहिं हथनि खां गुनाह थी विया कॾहिं पेरनि खां गुनाह थी विया रमज़ान जे महीने में रोज़नि में कमी कोताही थी वई अल्लाह अॼु क़ुरान जो ख़त्म पूरो थियो आहे तुंहिंजे नबीअ जो फरमान आहे जॾहिं क़ुरान जो ख़त्म पूरो थींदो आहे त अल्लाह जा मलाइक हेठि लही ईंदा आहिनि रब साईं तुंहिंजी महबूब जी ज़ुबान सची आहे अॼु असां अखियुनि सां नथा ॾिसूं पर हिन हक़ 4 यार मस्जिद में मलाइक बि वेठा आहिनि अल्लाह
उहे असांजी दुआ में आमीन कंदा। रब हिन ख़त्म जे सदके उन्हनि जी आमीन जे सदके तूं असांजी दुआ क़बूल कंदे। ए अल्लाह इन ॻोठ वारनि खे तौहीद नसीब कयई। रब वॾा शुक्राना आहिनि। बाक़ी जेके वीचारा मुस्लमान अञा रहलन रब उन्हनि खे बि हिदायत नसीब फरमाए। रब असां उन्हनि खे घटि वधि नथा ॻाल्हायूं, उहे बि असांजा मुस्लमान भाइर आहिनि। अल्लाह असां बि उन्हनि जे लाइ दर्द रखी आया आहियूं। मां सॼे वाइज़ में उन्हनि खे का गार न ॾिनी आहे, को घटि वधि न ॻाल्हायो आहे। मां त खोले खोले शान ॿुधायो आहे त मन उन्हनि में ईमान जो नूर जागी पवे। अल्लाह तौहीद जी रोशनी जागी पवे। अल्लाह उन्हनि खे बि ईमान जी हिदायत नसीब फरमाए। सचे मुवहिद ऐं क़ुरान जी ग़ुलामी उन्हनि खे नसीब फरमाए।